दादू में डिस्ट्रिक्ट हाईवे में 55 करोड़ रुपयनि जी स्कीमूं 4 कैंपुनि हवाले। ठेकेदार नज़र करण ख़िलाफ़ कोर्ट में पहुची विया। फारूक अहमद मलिक, मीर हसन लुंड, अज़ीज़ मलिक, अली नवाज़ पंवर समेत 15 खां वधीक ठेकेदार सेशन जज दादू जी अदालत में पटीशन दाख़िल करे छॾी आहे। ठेकेदारनि पारां एस.ए. मुख़्तियारकार समेत इंजीनियर मोहम्मद अली मखदूम, डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर हसन जान, टेंडर क्लर्क अयूब सोलंकी, वर्क्स खाते जे इंजीनियर ऐं ॿियनि ख़िलाफ़ सेक्शन 22A तहत दरख़्वास्त दाख़िल कई आहे। ठेकेदारनि जो चवणु आहे त डिस्ट्रिक्ट हाईवे इंजीनियर ईद मोकलनि दौरान ॿुढ 55 करोड़ रुपयनि जूं 141 स्कीमूं वॾी कमीशन एवज़ 4 कंपनियुनि हवाले कयूं आहिनि। ठेकेदार 55 करोड़ रुपयनि जे 141 स्कीमुनि जा टेंडर रोके जांच कराई वञे। ठेकेदार मीर हसन लुंड मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डिस्ट्रिक्ट हाईवे डिवीज़न मोहम्मद अली मखदूम मुक़ररु आहे, जंहिंखे को बि ॻाल्हाइण जो ढंग नाहे। हाणे जेके टेंडर थिया आहिनि फ़र्ज़ी नालनि ते, 3 खां 4 ॼणनि खे 55 करोड़नि जा टेंडर ॾेई छॾिया अथसि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।